अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 16 अगस्त 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हैदराबाद में अवामी तहरीक पारां अवामी कॉन्फ्रेंस मुनक़िद। अॻवाननि चयो आहे त सिंध जी वहदत ते वार थियो त सिंध जा किरोड़े माण्हू कंहिं क़ुर्बानी खां न केॿाईंदा। आज़ाद कश्मीर में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार। सिक्योरिटी फोर्सिस जी मुज़ाहिरीन ते फायरिंग, हिकु नौजवान मारिजी वियो। बलूचिस्तान में फ़ौजी ऑपरेशन, 2 ॼणा जबरी तौर खंभे गुम, केतिरा ई घर मसमार। ख़ुशदार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन। जस्कम जी मुतहरिक कारकुन आरज़ू सिंधिया सकरंड मां गिरफ़्तार। NCCI अयाज़ लतीफ़ पलेजो खे सुवालनामो मोकिले छॾियो, 24 कलाकनि अंदरि जवाबु तलब। दुबई में अयाज़ लतीफ़ पलेजो खे आजियाणो, सिंध जी सूरतहाल बाबति गुफ़्तगू। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाज जारी। JST टेस्ट पास उम्मीदवारनि जी नौकरी न मिलण ख़िलाफ़ तहरीक जारी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध खे टुकड़ा टुकड़ा करणु, ज़मीननि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़नि। जलालपुर समेत समूरनि केनालनि ऐं डेमनि जी तमीर ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां हैदराबाद में अवामी कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमराह समो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी, सीनियर दानिश्वर जामी चांडियो, एडवोकेट सजाद चांडियो, सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी होत ख़ान गाॾही, पश्तूनख्वा नेशनल अवामी पार्टी जे सूबाई सदर सैयद मोहम्मद सिद्दीक़, अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर सिराज सियाल, पोहरियत मज़ाहिमत तहरीक जे मरकज़ी सदर मसरूर शाह, सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई, नेशनल पार्टी सिंध जे सदर नजीबुर रहमान, नेशनल पार्टी सिंध वहदत जे तालिब जखरे, अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी अॻवान अली नवाज़ निज़ामाणी, बख्शल थलवो, सिंधी अदबी संगत जे यूसुफ सिंधी, सिंध सूफ़ी फोरम जे डॉक्टर बदर चन्ना, सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जी मरकज़ी सदर कायनात हाले पोटो, सीनियर सहाफ़ी इक़बाल मलाह, दस्तगीर भट्टी, मुश्ताक मीराणी, फ़हीम नूनारी, इदरीस लगारी, यूसुफ सिंधी, मीर मज़हर टालपुर, एहसास मीरल, फ़कीर सलीम ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट मुल्क ठहिण शर्त मुल्क जी ख़ालिक क़ौमनि जे वसीलनि, ज़मीननि ऐं मिल्कियत ते कब्ज़ो करे वरितो। वन यूनिट मड़े मुल्क जे ख़ालिक क़ौमनि जो वजूद मिसारियो वियो। हुक्मरान ऐं मुल्की इस्टेब्लिशमेंट IMF वसीले पाकिस्तान खे अमरीका जो ग़ुलाम बणाए छॾियो आहे। हुन चयो त दुनिया जे कंहिं बि मुल्क में आबादी वधण सां नवां सूबा नाहिनि ठाहिया विया। नई नवनि सूबनि सां हुक्मरानी बहितर थी आहे। हुक्मरान पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ नवनि सूबनि जो रींगट करे रहिया आहिनि। मुल्क बदतरीन हुक्मरानीअ जे वर चढ़ियल आहे। हुन चयो त सिंध 7000 सालनि खां वधीक तहज़ीबी तारीख़ रखंदड़ वतन आहे। 1843 ईस्वी में अंग्रेज़नि जे अचण खां अॻु सिंध मुकमिल आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार वतन हो। सिंधी क़ौम अरगुननि, तुरखाननि, अंग्रेज़नि समेत समूरनि साम्राजी हमलावरनि सां मुक़ाबिला करे वेढ़ करे पंहिंजे वतन जो तहफ़ुज़ कयो आहे। सिंध पंहिंजी रज़ा ख़ुशी सां ख़ुदि मुख़्तियार हुजण जे वाइदे तहत पाकिस्तान में शामिलु थियो। सिंध जा 7 करोड़ खां वधीक सिंधी पंहिंजे हज़ारें सालनि जी तहज़ीबी तारीख़ रखंदड़ सिंध वतन जे तहफ़ुज़ ऐं उन जी बका लाइ साह जी आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदा। 28वीं तरमीम हुजे या का ॿी आइनी तरमीम जंहिंमें सिंध जे विरहाइण जी साज़िश हुजे, अहिड़े आइन खे सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। हुन वधीक चयो त सिंध सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। सिंध खे कंहिं जनरल फ़तह नाहे कयो।
सिंध जो अवाम वन यूनिट ख़िलाफ़ बि विढ़ियो। अयूबी, ज़ियाई ऐं मुशरफ़ी मार्शल ख़िलाफ़ बि सिंध जी अवाम तारीख़ी जदोजहद कई। नवनि सूबनि ख़िलाफ़ बि सिंध जो अवाम विढ़ंदो। सिंध में नवां सूबा ठाहिण जो राग आलापींदड़ मुल्क सां दुश्मनी वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। सिंध अंदरि नवनि सूबनि जी मुहिम हलाईंदड़ मुल्क खे टोड़ण जी साज़िश करे रहिया आहिनि। जिन माण्हुनि 1971 में पाकिस्तान खे ॿ टुकड़ा करे बाक़ी बचियल मुल्क ते कब्ज़ो कयो, से हिकु भेरो ॿीहर मुल्क खे 1971 जे हालतुनि तरफ़ धिके रहिया आहिनि। हुन वधीक चयो त हिकु तरफ़ बलूचिस्तान, कश्मीर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में वफ़ाक़ी सरकार ऐं इस्टेब्लिशमेंट जे ग़लति पॉलिसियुनि सबबि सूरतहाल इंतिहाई ख़राबु आहे त ॿिए पासे साॻिया माण्हू हिन वक़्तु बि पाकिस्तान जे ख़ालिक़ सूबे सिंध खे दीवार सां लॻाए मुल्क टोड़ण जूं ख़तरनाक साज़िशूं रथे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त सिंध पाकिस्तान खे जनमु ॾींदड़ आहे। तारीख़ी तौरु जॾहिं साल 1937 जे चूंडनि खां पोइ समूरे बर सग़ीर में क़ाइद अज़म मोहम्मद अली जनाह ऐं आल इंडिया मुस्लिम लीग कमज़ोर पोज़ीशन में हुआ, तॾहिं सिंध में 1938 धारे आल इंडिया मुस्लिम लीग जो ज़बरदस्त जलसो कयो वियो। क़ाइद अज़म जो इस्तक़बाल कयो वियो। सिंध पाकिस्तान जे हक़ में क़रारदाद पास कंदड़ बर सग़ीर जी पहिरीं असेंबली हुई। वसंत थरी चयो त पाकिस्तान जी पार्लियामेंट मुकमल तौरु कंपनियुनि जे कब्ज़े में आहे। मुल्क जा फ़ैसिला पार्लियामेंट बदिरां कंपनी सरकार करे रही आहे। सिंध सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे। असीं पंहिंजे वतन जो विरहाङो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर चयो त सिंध जे ज़मीननि वसीलनि ऐं सिंधु दरिया जी सिंध जी वहदत ते बि पीपल्स पार्टी सौदेबाज़ी कई आहे। पीपल्स पार्टी उन वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी आहे जेका सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी मुहिम पई हलाए। MQM जे दहशतगर्दनि खे मचाए मवाड़ करण में बि पीपल्स पार्टी पंहिंजो गंदो किरदारु अदा कयो। पीपल्स पार्टी ढोंग ऐं फ्रॉड करण बदिरां सिंध खे टुकड़ा करण जी साज़िश कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत खां जुदा थिए। पीपल्स पार्टी कुर्सी ख़ातिर सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे अयूब खोड़े खां वधीक बदतर गद्दारी वारो किरदारु अदा करे रही आहे। अयूब खोड़े कुर्सी ख़ातिर वन यूनिट मढ़ींदड़ जनरल अयूब जो साथ ॾिनो, जंहिं करे अॼु ताईं उनजो नालो सिंध जे गद्दारनि जी लिस्ट में सरे फ़हिरिस्त आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत में कुर्सी ख़ातिर साॻियो गद्दारी वारो किरदारु अदा कंदे सिंध दुश्मन वफ़ाक़ी सरकार जी इतिहादी बणियल आहे। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो चयो त सिंध जी वहदत ते वार पियो थिए। सिंधियाणियूं पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त लाइ जदोजहद कंदियूं। कालाबाग डैम जियां नवनि सूबनि वारे हिन नापाक मनसूबे ख़िलाफ़ बि सिंधियाणी तहरीक भरपूर जदोजहद कंदी। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां हैदराबाद खां शुरू कयल अवामी सुजागी मुहिम सॼी सिंध में फैलाई वेंदी। सिंध जे ॻोठ ॻोठ, शहर शहर, घर घर में वञी सिंधी क़ौम खे जदोजहद लाइ मुतहद ऐं मुनज़म कबो। सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र अनवर रिंद चयो त TP ऐं CG लिंक केनाल जहिड़ा धाड़ियल वाह बंदि करण बदिरां जलालपुर केनाल में बि पाणी छोड़ कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ नवनि केनालनि ऐं डेमनि वसीले सिंध जो पाणी मुकमल तौरु बंदि करण जी साज़िश कई वई आहे। सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र ख़ालिक़ गंदरे चयो त तरक़ी जे नाले में कब्ज़ा कया पिया वञनि। सिंध में क़ाइमु फैक्ट्रियूं सिंध लाइ नोगो एरिया बणियल आहिनि। तेल, गैस ऐं कोयलो सिंध मां कढियो पियो वञे, पर उन्हनि कंपनियुनि में सिंधियुनि खे न रोज़गार थो मिले न ई वरी सहूलियतूं। सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जी मरकज़ी सदर काइनात सलीम हालेपोटो चयो त उमरकोट ऐं दादू ज़िले जे सिफ़ारिशी डिप्टी कमिश्नरनि कारपोरेट फार्मिंग लाइ ज़मीनुनि जी लिस्ट ॾिनी। तीअं ई हर जॻह ते अहिड़ा करप्ट ऐं सिफ़ारिशी पैसनि जा पुॼारी ऑफिसर भर्ती करण लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे नौकरियुनि जे विकिरे लाइ छूट ॾेई छॾी आहे। उन मौक़े ते नामवर लेखक जामी चांडी चयो त कंहिं बि ताक़त खे सिंध खे टोड़ण जो इख़्तियार कोन्हे। सिंध जो विरहाङो करण जो कंहिं बि क़ुवत खे इख़्तियार कोन्हे। सजाद अहमद चांडी चयो त इस्टेब्लिशमेंट जे मोहरनि तरफ़ां सिंध जे विरहाङे जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। सिंध जा माण्हू सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ जदोजहद कंदा। नेशनल पार्टी सिंध जे नायब सदर नजीबुर रहमान चयो त सिंध जो अवाम नवनि सूबनि ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदो। SUP जे सीनियर नायब सदर रोशन बुर्ड़े चयो त सिंध असांजी माउ आहे, दरिया खसण जी साज़िश थी रही आहे। सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई चयो त हुक्मरान मुल्क खे तबाह करे छॾियो आहे।
दस्तगीर भट्टी जो चवणु हो त सिंध हुकूमत नाकाम थी चुकी आहे। सिंध जा हुकुमरान इस्टेब्लिशमेंट जा साथारी बणियल आहिनि। उन मौक़े ते ख़िताब कंदे अवामी वर्कर्स पार्टीअ जे सदर अली नवाज़ निज़ामानी चयो त सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ सिंध जो अवाम मज़ाहिमत कंदो, सिंध जो अवाम विढ़ंदो। कॉन्फ्रेंस में हनीफ़ सारंग, बख़्तावर मलाह, सफ़िया सरमद ऐं अज़मत हालेपोटो क़ौमी गीत पिणु पेश कया। मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कंदे सिंध दुश्मन मनसूबनि खे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो ऐं पंहिंजे आवाज़ खे जोड़णो पवंदो दुनिया जे ॿियनि तरीक़ुनि सां। पंहिंजी ॻाल्हि खे ईअं बीहारणो पवंदो त जीअं दुनिया में ॿियूं क़ौमूं ऐं ॿिया माण्हू अफ्रीका में, लातिनी अमेरिका में, ॾखण एशिया में दाहूं करे रहिया आहिनि, विड़ी रहिया आहिनि, त उन्हनि खे लॻे त ही असांजो आवाज़ बि उन सॼे तसलसल में आहे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, नुक़्तो ॿियो, मां इन राय सां मुतफ़िक़ न आहियां। हीअ सियासत दरवेशनि जो कमु न आहे ऐं हे सियासी मामला एॾा दरवेशनि वारा कम न आहिनि जो एॾी सादगीअ सां बाबा आइन सां वास्तो न आहे। ठीकु आहे, मञूं था त पाकिस्तान में आइन बेतौक़ीर आहे, आइन जो एतिराम नथो कयो वञे। पोइ छा असां हथु कढंदासीं हुन ॻाल्हि मां? असांजो चवणु हूंदो त हे आइन खुटल आहे, हे अञा नुमाइंदा आइन थिए जंहिंमें क़ौमूं, जंहिंमें माण्हू, जंहिंमें वसीला, ताक़त जो तवाज़ुन सलामत हुजे ऐं न रुॻो उहो बहितर थिए पर उन जो तहफ़ुज़ थिए। हाणे जेको हीउ सभु थी रहियो आहे, जेको थियणु वञी रहियो आहे, सूबनि जो सुवालु, हिकिड़ी शयूं तय आहिनि, दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि, नथो वरजायां त क़ौमूं क़बूल न आहिनि हिननि खे क़ौमुनि सां ऐं मक़ामियत सां सख़्तु एलर्जी आहे। छो त हिननि जे समूरनि साम्राजी ऐं पंहिंजनि नाजाइज़ मफ़ादनि जे साम्हूं रुकावट इहे ॿ शयूं आहिनि। मक़ामी माण्हू ऐं क़ौमुनि जा तारीख़ी हक़, रुकावट इहे आहिनि। इन सॼे तनाज़ुर में हे सम्झी विया आहिनि हेसि ताईं, छो त रुॻो पाण त असां बि सम्झूं पिया शयूं नतीजा, हो हरामी बि त नतीजा कढंदा हूंदा न। ईअं थोरी आहे त को रुॻो असां पिया नतीजा कढूं पंहिंजे मफ़ादनि लाइ, हू बि त पंहिंजे मफ़ादनि लाइ तज्ज़िया कंदा हूंदा, सोचींदा हूंदा, तदबीरूं जोड़ींदा हूंदा, हिकमत अमल जोड़ींदा हूंदा ऐं उन में ॿ टे जेके नतीजा नज़र अचनि था उन्हनि जे पॉलिसियुनि मां, शयुनि मां, फ़ैसिलनि मां। ऐं सही ॻाल्हि कई मसरूर शाह, मूं पंहिंजे गुज़िरियल ॿिनि टिनि चइनि या गुफ़्तगू रखी त हुन में ॻाल्हि वरजाए ॻाल्हि कई त बाबा हे जेके सूबा जहिड़ा बि आहिनि अञा ख़ुदि मुख़्तार मुकमल न बि आहिनि, आइन ते अमल न बि थिए पियो, पर तॾहिं बि हिननि जे समूरनि बुनियादी नाजाइज़ फ़ैसिलनि जे साम्हूं रुकावट जेकॾहिं आहे त इहे सूबा आहिनि। सूबा छा आहिनि? सूबा क़ौमुनि जा वतन आहिनि। इन करे हाणे सूबनि खे एतिरो विरहाए छॾियो जो क़ौमी तारीख़ी हक़ पाण बेमाना थी वञे। तव्हां तसवर कयो सिंध सुभाणे 3 सूबा हुजे, भला फ़र्ज़ु कयो ऐं उन्हनि टिनी सूबनि में जुगाड़ी असेंबली हुजनि, जुगाड़ी हुकूमतूं जेके अॻे ई जुगाड़ी आहिनि पर इन खां 100 भेरा वधीक जुगाड़ी हुजनि, त केरु समुंड जी ॻाल्हि कंदो, केरु दरिया जी ॻाल्हि कंदो, केरु केनालनि जी ॻाल्हि कंदो, केरु वञी आइनी इदारनि में इहा जंग विढ़ंदो, केरु हे पाण में ई एतिरा विड़ी पवंदा सूबा जंहिंमें मथे त ॻाल्हि वेंदी कोन। इन करे जेको तशख़ुस आहे क़ौमुनि जो ऐं सूबनि जो, इहो पॉलिटिकल आहे। इन सां जुड़ियल आहिनि ज़मीन जा मफ़ाद, दरिया जा मफ़ाद, पाणी जा मफ़ाद, समुंड। वहदत को लफ़्ज़ थोरी आहे रुॻो, हे जेको इहो को थोरी को जज़्बाती सवाल आहे, इहो मुआशी सवाल आहे, इहो तारीख़ी सवाल आहे, इहो सियासी सवाल आहे, इहो तबक़ाती ऐं क़ौमी सवाल आहे, इहो माहौलियाती सवाल आहे। इन करे हे सूबनि जी स्कीमनि जे पोयां आहे। पाकिस्तान जी वालार हेठि आयल आज़ाद कश्मीर वारे इलाइक़े में एहतिजाजी तहरीक जारी आहे। जॾहिं त रियासत पारां ताक़त जो इस्तेमालु कयो पियो वञे, मुज़ाहिरीन ऐं सिक्योरिटी एहलकारनि विच में चकरियूं बि मामूल बणियल आहिनि। उमर फारूक चौक रावलाकोट ते एहतिजाजी धरणो बदस्तूर जारी आहे। काल्ह सिक्योरिटी फोर्सिस पारां मुज़ाहिरीन ते गोलियूं हलायूं वियूं, जंहिंजे नतीजे में हुसैन कोट सां वास्तो रखंदड़ नौजवान श्याम लियाकत गोलियुनि जो बख बणिजी वियो। जॾहिं त उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त
हुसैन कोट सां तालुक़ रखंदड़ ख़ूबसूरत नौजवान श्याम लियाकत मुसलसल एहतजाजी तहरीक में गॾु रहियो। हुन पंहिंजे वतन ख़ातिर क़ुर्बानी ॾिनी आहे ऐं शहादत माणी आहे। तारीख़ गवाह रहंदी त हक़ लाइ बीठल कश्मीरियुनि कीअं गोलियूं बर्दाश्त कयूं हुयूं जॾहिं त एहतजाजी तहरीक जारी आहे। बलूचिस्तान में फ़ौजी ऑपरेशन जारी आहे। जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बि ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे, जॾहिं त ऑपरेशन दौरान केतिरनि ई घरनि खे पिणु डाहे पट कयो वियो। ख़ुशदार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन जारी आहे ऐं सख़्त पाबंदियुनि खे इलाइक़े वासी मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बलूचिस्तान जे मरकज़ी शहर कोयटा जे वलीजेट वारे इलाइक़े मां ॿिनि नौजवाननि खे हिरासत में वठण खां पोइ मुबैना तौर ते लापता कयो वियो आहे। फोर्सिस पारां कार्रवाई दौरान 17 सालनि जे शागिर्द कैसर वल्द ख़ान मोहम्मद ऐं दुकानदार समीर बलोच वल्द मोहम्मद ख़ान खे हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो। मुबैना जबरी गुमशुदगी खां पोइ ॿिन्ही नौजवाननि बाबति अञा ताईं का बि ॼाण साम्हूं अची न आहे सघी। होॾांहुं बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स पारां कोयटा प्रेस क्लब साम्हूं एहतजाज जारी आहे। कोयटा प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी कैंप ते एहतजाज खे 6328 ॾींहं गुज़री चुका आहिनि। उन मौक़े ते जुमा ख़ान एहतजाजी कैंप जो दौरो करे गुम थियल माण्हुनि जे वारसनि सां यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते हुन चयो त भरपूर आवाज़ उथारण खां पोइ असांजे ख़ानदान जूं लापता औरतूं बाज़ियाब थी वियूं आहिनि। वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स जे चेयरमैन नसरुल्ला बलोच चयो त जंहिं बि घर मां कंहिं माण्हू खे मुबैना तौरु जबरी तौरु लापता कयो वञे उन ख़ानदान खे ख़ामोश न वेहणु घुरिजे। क़ानूनी ऐं पुरअमन तरीक़े सां पंहिंजो आवाज़ बुलंद करणु घुरिजे। हुन वधीक चयो त जिन ख़ानदाननि जो को फ़र्द लापता आहे उहे फ़ौरी तौर ते असां सां राबितो करे लापता शख़्स जा मुकमिल तफ़सील ऐं मौजूदु सबूत फ़राहम कनि, जीअं केस लापता माण्हुनि बाबति क़ाइमु कमीशन हुकूमत ऐं इंसाफ़ जी फ़राहमी लाइ लाॻापियल इदारनि आॾो पेश करे क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो करे सघिजे। नसरुल्ला बलोच वधीक चयो त लापता माण्हुनि जी बाज़ियाबी ऐं जबरी गुमशुदगी जे ख़ात्मे लाइ ज़रूरी आहे त लापता माण्हुनि जा वारस सबूतनि सां गॾु साम्हूं अचनि ऐं वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जे पुरअमन क़ानूनी जमहूरी जदोजहद में भरपूर शिरकत कनि। गवादर जे इलाइक़े पानवान जीवणी में कलमती ख़ानदान जे केतिरनि ई घरनि खे मसमार कयो वियो। बलोच यकजहती कमेटी पारां घरनि खे मसमार करण ते सख़्त रद्द अमल ॾींदे उन खे बलूचिस्तान में जारी जाबरानी तर्ज़ हुक्मरानी जो हिसो करार ॾिनो आहे। बलोच यकजहती कमेटी मूजिबि नूरबख्श कलमती, इब्राहिम मियां कलमती, रियाज़ कलमती, तारिक कलमती, फारूक कलमती, सलमान ऐं ॿिनि जा घर राति जी ऊंदाही में मसमार कया विया। बलोच यकजहती कमेटी जो चवणु आहे त कलमती ख़ानदान अॻी मुबैना तौरु रियासती जबर जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री चुको आहे। कमेटी दावा कई त नूरबख्श कलमती जे नंढे भाउ सूफ़ी तारिक कलमती खे जबरी तौरु लापता करण खां पोइ संस गोलियुनि सां परूण लाश मिलियो हो। नूरबख्श कलमती पिणु गिरफ़्तारी ऐं जबरी गुमशुदगी खे मुंहुं ॾेई चुको आहे। बलोच यकजहती कमेटी ॿुधायो त कंहिं ख़ानदान जे माण्हुनि खे मुबैना तौरु लापता करण खां पोइ उन जा घर बि मसमार करणु रुॻो इंतिज़ामी कार्रवाई न पर इज्तमाही इंतकाम जी हिकु शक्ल आहे। कमेटी मूजिबि बलूचिस्तान में केतिरा ई बलोच ख़ानदान अहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं रियासत इहो सम्झे थी त घर ॾाहिण सां बलोच अवाम खे ख़ौफ़ज़दा करे सघिजे थो त उहा बलूचिस्तान में रियासत जी सियासी नाकामी ऐं अवामी शऊर आॾो शिकस्त हूंदी। कमेटी जो चवणु आहे त कलमती ख़ानदान सां पेश आयल वाक़ियो बलूचिस्तान में जारी वसी तर ऑपरेशन वारी पॉलिसी जो हिसो आहे, जंहिं तहत ताक़त जे इस्तेमाल ज़रिए बलोच ख़ानदान खे इज्तमाही सज़ा ॾिनी पई वञे। बलोच यकजहती कमेटी मुतालबो कयो आहे त इज्तमाही सज़ा, जबरी गुमशुदगियुनि ऐं घरनि खे डाहे पट करण जहिड़ियूं कार्रवायूं फ़ौरी तौर ते बंदि कयूं वञनि। खारान में फ़ौजी ऑपरेशन दौरान ड्रोन हमले में
हिकु हारी मारिजी वियो। बलूचिस्तान जे ज़िले खारान जे इलाइक़े लजी में गुज़िरियल ॾींहं खां शुरू थियल ऑपरेशन वॾे पैमाने ते जारी आहे, जंहिं दौरान ज़मीनी फ़ौजी दस्तनि खे मुबैना तौरु फ़िज़ाई मदद पिणु हासिलु आहे। इलाइक़े मां मिलियल इतलाउनि मूजिबि ऑपरेशन दौरान पाकिस्तानी फ़ौज जे मुबैना ड्रोन हमले में हारी सुल्तान मोहम्मद वल्द हाजी मलिक उस्मान सासोली मारिजी वियो। मक़ामी ज़रियनि जो चवणु आहे त इलाइक़े में अञा ताईं फ़ौजी ड्रोन ऐं हेलीकॉप्टरनि जो उॾामूं जारी आहिनि, जंहिंजे करे वधीक शहरी जानी नुक़सान जो ख़दशो ज़ाहिरु कयो पियो वञे। वाज़ह रहे त बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ़ौजी कार्रवाइनि ऐं ड्रोन हमलनि दौरान शहरियुनि जे जानी नुक़सान जो दावाऊं अॻु बि साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। सोराब में पिणु जंगी जहाज़नि जी बमबारी सबबि 27 ॼणा मारिजी विया हुआ। खारान खुज़दार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ज़ाहिरी इमोला में पिणु मुबैना ड्रोन हमलनि दौरान हिक ई ख़ानदान जे केतिरनि ई माण्हुनि जे मुतासिर थियण जूं ख़बरूं पिणु साम्हूं आयूं। खुज़दार में लॉकडाउन ख़तमु थियण जूं ख़बरूं ग़लति करार ॾिनियूं वियूं आहिनि, जॾहिं त लॉकडाउन बदस्तूर बरक़रार आहे। राति 8 खां सुबुह 10 वॻे ताईं पाबंदी बरक़रार रहे थी। खुज़दार पुलिस इंतिज़ामिया मूजिबि सोशल मीडिया ते लॉकडाउन ख़तमु थियण बाबति हलंदड़ ख़बरनि में का सदाकत न आहे। यादि रहे त लॉकडाउन जे करे इलाइक़े वासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। NCCI कराची पारां क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजे ॾांहुं सुवालनामो मोकिलियो वियो आहे, जॾहिं त 24 कलाकनि अंदरि जवाब तलब कया विया आहिनि। सुवालनामे में 19 सवाल मोकिलिया विया आहिनि। अयाज़ लतीफ़ पलिजे खां पुछियो वियो आहे त महिरबानी करे पंहिंजो पूरो नालो, ॼमण जो वक़्तु, सुञाणप कार्ड, राब्ते जो नंबर, पता, उहिदो, मौजूदा वाबस्तगी बयानु करियो। इहो पिणु पुछियो वियो आहे त छा तव्हां कंहिं बि सियासी, क़ौमपरस्त, समाजी कंहिं बि तनज़ीम सां लाॻापियल आहियो। मथे ज़िक्र कयल सोशल मीडिया टॉक जो मक़सदु ऐं मौज़ू छा हो? छा तव्हां पंहिंजी तक़रीर जो मक़सदु सिंध में कंहिं ख़ासि गिरोह या बिरादरी में ख़ौफ़, बदअमनी, दुश्मनी या तकरार पैदा करणु हो? जेकॾहिं हा त वज़ाहत लिखो। पंहिंजी तक़रीर में तव्हां चयो त हू शयुनि खे बाहि ॾियणु चाहे थो। हिन बयान मां तव्हांजो छा मतिलबु हो? तव्हां कंहिंजो हवालो ॾेई रहिया हुआ ऐं कहिड़ियुनि मख़सूस हालतुनि या मालूमात तव्हांखे हीउ बयानु ॾियण ते मजबूर कयो? पंहिंजी तक़रीर में तव्हां इल्ज़ाम हयो आहे त 1947 खां वठी अॼु ताईं सिंध सां जालसाज़ी कई वई आहे। तव्हां कहिड़नि मख़सूस अमलनि या वाक़िअनि जो ज़िक्र करे रहिया हुआ? तव्हां उन्हनि इल्ज़ामनि जी कार्रवाइनि लाइ कंहिंखे ज़िम्मेवारु क़रार ॾिनो ऐं कहिड़ी सबूत या मालूमात तव्हांजे बयान जो बुनियादु बणी? कंहिं तक़रीब जो इंतिज़ामु कयो ऐं तव्हांखे गॾिजाणी खे ख़िताबु करण जी दावत ॾिनी? छा तव्हां तक़रीर पाण तयारु कई? जेकॾहिं न त कंहिं मवादु तयारु कयो या मुहैया कयो? छा तव्हां रिकॉर्ड थियल तक़रीर में ज़ाहिर थींदड़ बयान ॾिना? छा तव्हां तस्दीक़ कयो था त वीडियो या ऑडियो रिकॉर्डिंग बग़ैर कंहिं तब्दीली जे तव्हांजी तक़रीर जी सही नुमाइंदगी करे थी? छा तव्हां वटि उन्हनि सोशल मीडिया अकाउंट ताईं रसाई ऐं कंट्रोल आहे? मवादु कॾहिं कहिड़ी डिवाइस या मक़ाम तां अपलोड कयो वियो? छा तव्हां बाद में कंहिं ॿिए अकाउंट या प्लेटफॉर्म ज़रिए मवाद खे शेयर कयो, ॿीहर पोस्ट कयो, फॉरवर्ड कयो या प्रमोशन कयो? अयाज़ लतीफ़ पलिजे खां इन्हनि सवालनि जा जवाब तलब कया विया आहिनि, जॾहिं त अयाज़ लतीफ़ पलिजो सिंधी फोरम पारां दुबई में रखियल दावत में शरीक थियो। उन मौक़े ते नामियारी गुलकारा शहला गुल, अली गुल मलाह, ज़ामिन अली ऐं दुबई में रहंदड़ सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। अयाज़ लतीफ़ पलिजो सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार कंदे कराची में सिंध जे हक़नि लाइ कयल शानदार एहतिजाज ऐं जदोजहद ते खेसि भरपूर ख़िराज तहसीन पेश कयो वियो। मौजूदु सभिनी सिंधियुनि अयाज़ लतीफ़ पलिजो जी जदोजहद खे साराहींदे सिंध जे हक़नि ऐं वहदत लाइ संदसि आवाज़ ऐं यकजहती जो इज़हार कयो। आजियाण खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त सिंध जी वहदत वसीलनि, पाणी, ज़मीन, दरिया, सामूंडी पटी ऐं सियासी इख़्तियारनि बाबति सिंध जो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़ह, असूली ऐं चिटो आहे। सिंध जो अवाम कंहिं बि इंतकामी तजर्बे या विरहाङे खे ऐं कंहिं बि अहिड़ी साज़िश खे क़बूल न कंदो जेका सिंध जी तारीख़ी, जाग्राफ़ियाई, इक़्तिसादी ऐं सियासी वहदत खे नुक़सानु पहुचाए।
अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंधू दरिया जो पाणी सिंधियुनि जे जियापे बका ज़राइत ऐं मईशत जो बुनियादु आहे। सिंध जे पाणी ते कंहिं बि क़िस्म जे धाड़े नवनि किनारनि या अहिड़ियुनि मनसूबनि जी मुखालफ़त कई वेंदी जेके सिंध जे जियापे ज़रई मईशत माहौलियात ऐं लखे आम माण्हुनि ऐं हारियुनि जे रोज़गार खे ख़तरे में विझनि। सिंध जे पाणी ऐं कुदरती वसीलनि बाबति फ़ैसिला सिंध जे अवाम जे क़ौमी ऐं आइनी हक़नि जे बरख़िलाफ़ हरगिज़ नथा करे सघिजनि। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त कराची सिंध जो तारीख़ी तख़्तगाह ऐं सिंध जो अणटुट हिसो आहे। कराची खे सिंध खां धार करणु, नओं सूबो ठाहिणु या सिंध जी वहदत खे कमज़ोर करण जी कंहिं बि साज़िश खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त बल्दियाती सुधारा, बाइख़्तियार मकानी इदारा ऐं बहितर हुक्मरानी ज़रूरु हुअणु घुरिजे, पर उन्हनि जे नाले में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं अरिड़हीं तरमीम ते हमला मंज़ूर न आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त समुंड सिंधियुनि जो आहे। कुदरती वसीला, शहर, दरिया, ज़मीनूं, ॿेट, ॿेला, जबल, कचो ऐं मैदनियात सिंध जी अवाम जा आहिनि। समूरा सरकारी खाता, वसीला, सामूंडी पट्टी ऐं समूरो बल्दियाती निज़ाम हमेशह ई हर हाल में सिंध जी अवाम ऐं सूबे जे इख़्तियार में हुजणु घुरिजनि। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त सिंध खे पंहिंजी वहदत ऐं वसीलनि ते इख़्तियार सां गॾु तालीम, सिहत, रोज़गार, सनत, ज़राइत ऐं नौजवान जी तरक़ी लाइ नई पॉलिसी जी ज़रूरत आहे। करप्शन, जागीरदाराणी ज़हनियत, सूबाई ऐं वफ़ाक़ी सरकारनि जी फुरलुट, नाअहली ऐं सियासी मुसलियत सबबि सिंध जे अवाम खे महकूम ऐं महरूम रखण जो सिलसिलो ख़तमु थियणु घुरिजे। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त जमहूरियत, इंसाफ़, पाणी, वसीलनि ऐं क़ौमी हक़नि बाबति उसूली मौक़िफ़ तब्दील नथो थी सघे। सिंध में इल्म सां हलणो आहे, अकुल सां हलणो आहे, ॾाहप सां हलणो आहे ऐं पंहिंजे मुखालिफ़ जे हर अटकल खे उनजो टोड़ ॻोल्हणो आहे। रुगो नारे सां, ललकार सां, रड़ सां न, अटकल सां। संज़ू पढ़णो आहे, आर्ट ऑफ वार, अर्थशास्त्र पढ़णो आहे, चाणक्य जो, जॉर्ज ज़ूकोव पढ़णो आहे, मंचगुमरी पढ़णो आहे, फील्ड मार्शल रोमेल जी हिकमत अमली खे सम्झणो आहे, वॾनि स्कॉलर्स खे पढ़णो आहे, साइंस खे पढ़णो आहे, AI खे पढ़णो आहे, रोबोटिक्स खे पढ़णो आहे। उहे सभु कम कंदासीं छाकाणि त जेके पंहिंजा मुखालिफ़ आहिनि उन्हनि वटि ताक़त आहे। पाण पुठिते आहियूं, पंहिंजे सफ़र में उहे माण्हू आहिनि, अहिल इक़्तिदार जेके वेठा आहिनि उहे पंहिंजा आहिनि न, उन्हनि पंहिंजनि हाणे ॿेड़ी ॿोड़े छॾी। तंहिंजे करे उन पंहिंजी ॿेड़ी ॿोड़ियल सिंध खे वरी आबाद करणो। हाणे हिकिड़ो फार्मूलो इहो आहे जेको अॻे यूनिवर्सिटियुनि में ठाहियूं। यूनिवर्सिटियुनि में छा चयूं? अॼु खां 70 ऐं 80 जे ॾहाके में चयूं त यूनिवर्सिटियुनि में गुंडा पैदा थिया जिन पढ़णु कोन ॾिनो, चऊं धारियुनि खे रोकियूं था। धारियुनि खे रोकण जे बजाए उहे यूनिवर्सिटियुनि में पंहिंजा शागिर्द कोन पढ़ी सघिया, सॼी हिकिड़ी जनरेशन तबाह थी वई 70, 80 ऐं 90 जे ॾहाके में। चयूं त धारियुनि खे था रोकियूं, धारिया कोन रोकिया, मुर्गो सिंध जूं यूनिवर्सिटियूं तबाह थी वियूं। जीअं ही दहशतगर्द तंज़ीम कराची जी आई, उन चयो त ॿियनि खे था रोकियूं, उन्हनि हणी कराची जी ख़ुदि तालीम, कराची यूनिवर्सिटी, NAD, दाऊद सभु तबाह कया। तंहिंजे करे पाण खे हर वक़्तु इहो मुतालबो करणो आहे त सखर में तरक़ियाती कम थियनि। इन डप में न वेठा हुजूं अदा सखर ठही पवंदो त ॿिया अची वेंदा, पोइ माना पाण ही सॼियूं जनरेशनूं बुख ते वेठी हुजूं त बाबा सखर आबाद थींदो त ॿिया धारिया अची वेंदा। बाबा कंद कोट मां धाड़ेल ख़तमु कंदो त ॿियनि जी लोध ईंदी। इन करे धाड़ेल वेठा हुजनि, धाड़ेल इन करे वेठा हुजनि जो चऊं त धाड़ेल वेंदा कंदकोट जेकबाबाद ऐं गोचकी मां, तंहिंजे करे ॿाहिरियां माण्हू अची वेंदा। ॿाहिरियनि माण्हुनि जे करे कंदकोट में को अमन अमान बहाल न कयूं, हैदराबाद खे सुठो न कयूं, कराची में पाण तरक़ी न ॾियारियूं। कराची खे पाण इंडस्ट्रियल शहर अहिड़ो छो न बनायूं जंहिंमें शिकारपुर, कंदकोट, जेकबाबाद, अमरकोट, थर जा माण्हू अची हींअर अचनि पिया न, लखनि जे तइदाद में अचनि पिया। उन्हनि खे फैसिलिटेट छो न कयूं? या न डप में हुजूं त जामशोरे में ही कमु कंदासीं, तलहार में ही कमु कंदासीं, धारनि जी लोध ईंदी, तंहिंजे करे रोड टुटा पिया हुजनि, अस्पतालूं ख़राब हुजनि, पंहिंजनि मरीज़नि लाइ अस्पतालूं ठाराईंदासीं, धारिया ईंदा, तंहिंजे करे असांजी अस्पतालूं सही कोन था ठारायूं। लोकल गवर्नमेंट आहे, बल्दियाती इदारा सुठा न थियनि, भले लुटे खाईंदा रहनि, बजट अचे, टाउन ऑफिसर खाई वञे, UC वारो खाई वञे, नाज़िम ज़िले नाज़िम खाई वञे, जीअं अचे बजट 10 करोड़ खिपरे जी या 20 करोड़ बजट अचे सेवण जी, उहा मथां खाजी वञे, पुछा कंदासीं धारिया अची। इहा जेका पाण खे डपु ॾिनो अथनि, ख़बरदार हिननि खे खाइण ॾियो। अदा कीअं बि आहिनि, चूत पितल वारो जेको फार्मूलो जेको ठाहियो अथनि, कीअं बि आहिनि, पंहिंजा आहिनि, पंहिंजो हूंदो आहे छा?
धाड़ेल पंहिंजो हूंदो आहे छा? फोरू हीरोइन जेको विकिणे थो पंहिंजो हूंदो आहे छा? जेको दहशतगर्द आहे उहो पंहिंजो हूंदो आहे छा? उहो पंहिंजा न हूंदा आहिनि, उहो वेरी हूंदा आहिनि। धाड़ेल वेरी आहे। SHO जे माण्हुनि खे कुटे पियो पंहिंजो आहे छा? ज़ात भाई हुजे, पली जो SHO हुजे, उहो माण्हू खे लटकाए वेठो हुजे, चवां पंहिंजो आहे, कीअं भाई? उस्ताद जेको पंहिंजो न पढ़ाईंदो हुजे, घोस्ट टीचर हुजे, पंहिंजे ॻोठ जे स्कूल में न पढ़ाए, अदा पंहिंजो आहे, पंहिंजो वरी छाजो आहे? उहो असांजी जनरेशन खे तबाह पियो करे न, जेको करप्शन पियो करे। तंहिंजे करे उन्हनि जे साम्हूं पाण खे बहितर फार्मूलो आणो पियो। सॼे निज़ाम खे बहितर बनाइण लाइ तव्हां सभिनी जी ज़रूरत आहे। तव्हीं वॾी ताक़त आहियो असांजी। ऐं आउं बार बार इहो चवंदो आहियां, मूंखे ख़बर आहे सिंधी में पियो ॻाल्हायां, केरु सम्झंदो कोन, पर हुनजे बावजूदि मूंखे दुनिया जा उहे मुल्क वणनि था जिन में लॉ एंड ऑर्डर सुठो आहे। तव्हांजे UAE में ज़बरदस्त लॉ एंड ऑर्डर आहे। इट शुड बी एप्रिशिएटेड। लॉ एंड ऑर्डर UAE जो शानदार आहे। माना राति जो 2, 3, 4 बजे का न्याणी रस्तनि तां लंघंदी हुजे, दुबई में, अबू ज़ैबी में, शारजा में, किथे बि रासुल ख़ैमा में, उहा महफ़ूज़ आहे। केॾो ज़बरदस्त निज़ाम आहे। पार्किंग ते गाॾीअ ते ड्राइव करण हेतिरी स्पीड खां मथे इहो निज़ाम आहे। इहो निज़ाम असीं चऊं था असां वटि ऐं तव्हांखे केतिरनि ॻाल्हियुनि में ॾुखियाई थींदी हूंदी, पर मूं गुज़िरियल दफ़े बि तक़रीर में चयो त पंहिंजे देश में ही पंहिंजा इमिग्रेशन जा लॉस बहितर कनि था पंहिंजे माण्हुनि जे मफ़ाद में। काश अहिड़ा बहितर लॉ असांजे वॾनि असांजे वतन में कया हुजनि हा त असां वटि एतिरी लोध न हुजे हा बिना कागज़नि जे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाज बदस्तूर जारी आहे। काल्ह बि सिंध स्टूडेंट्स एक्शन कमेटी पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ करप्शन ख़िलाफ़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हेड ऑफिस साम्हूं एहतजाज जारी रखियो वियो। 23 ॾींहं बि एहतजाज करे मेरिट इंसाफ़ ऐं शागिर्दनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखण जो वचन वरजायो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध जे शागिर्दनि सां थींदड़ नाइंसाफ़ियूं ऐं मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ आवाज़ उथारण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। जॾहिं त उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त समूरनि इम्तिहाननि जी जांच कराई वञे ऐं मेरिट जी लताड़ में मुलविस मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद मां जसकम जी मुतहरिक कारकुन कामरेड आरज़ू सिंधी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। काज़ी अहमद पुलिस पारां कामरेड आरज़ू सिंधी ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुल्क ख़िलाफ़ मुबीना तौरु नफ़रत पखेड़ींदड़ मवाद रखण जे इल्ज़ाम में केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि ॼाणायल मवाद सोशल मीडिया ते शेयर करण बैदि मामिलो साम्हूं आयो, जंहिं ते क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वई। पुलिस कामरेड आरज़ू खे गिरफ़्तार करे नवाब शाह मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त सियासी समाजी धुरियुनि पारां कामरेड आरज़ू जी गिरफ़्तारीअ जी मज़म्मत कंदे फ़ौरी तौर ते संदसि आज़ादी जो मुतालबो कयो वियो आहे। शहदाद कोट में मुतहरिक सहाफ़ी जलील जरवार ते हमिलो करे खेसि ज़ख़्मी कयो वियो, जंहिं खां पोइ खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी पुनिल सारियो, सीनियर क़ौमपरस्त अॻवान माणक लगारी जे तॾे ते पहुची संदसि धीअ सवेरा जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार कयो। पार्टी चेयरमैन खेसि यकीन ॾियारियो त न्याणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं संदसि खून सां इंसाफ़ ॾियारण ताईं जसकम शहीद बशीर ख़ान अवां सां हर मुहाज़ ते गॾु हूंदी। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे वक़्ती सदर रोशन अली बुरड़े जी सदारत हेठि सिंध एक्शन कमेटी जो 22 अगस्त ते रथियल रैलीअ जे इंतिज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ इजलास थियो। इजलास में डॉक्टर नियाज़ कालाणी, सिराज सियाल, एडवोकेट लाल शाह, एडवोकेट मसरूर शाह, डॉक्टर बदर चना, अब्दुल मोमन मेमण, पुनिल सारियो, निसार लगारी, मुख्तियार मेमण ऐं माजिद भुट्टो शरीक थिया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वहदत सिंध मार्च 22 अगस्त 2026 ते मंझंदि 3 वॻे पूनम पंप खां शुरू कयो वेंदो। वाधूवाह गेट ते अवामी जलसो कयो वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले लाड़काणे जी दस्तूरी ज़िले बाडीअ जी गरजाणी मंज़ूर शेख जी सदारत हेठि थी गुज़री, जंहिंमें ज़िले जे सीनियर नायब सदर ग़ुलाम अब्बास कलोड़ी, होश मोहम्मद चांडी, महमूद शाहिद बुलेदी ऐं ॿियनि शिरकत कई।
इजलास में गुज़िरियल ज़िले बाडीअ जे गॾिजाणियुनि में कयल फ़ैसिलनि ऐं उन्हनि ते थियल अमल दरामद जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास में सिटी लाड़काणे जे तनज़ीमी ढांचे खे मुकमिल ऐं वधीक मज़बूत बणाइण बाबति अहम फ़ैसिलो कंदे तय कयो वियो त ईंदड़ हिकु महीने अंदरि सिटी लाड़काणे जा बाक़ी रहियल हैदरी टाउन ऐं दड़े टाउन जा ऑर्गेनाइज़र मुक़ररु कया वेंदा। इजलास में ईंदड़ सियासी सरगर्मियुनि में कारकुननि जी भरपूर शिरकत खे पिणु यकीनी बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो। नसीराबाद में वारह जी रवासण मसमात नूर बीबी पारां 3 सालनि खां पंहिंजे पुटु अली अहमद बिरोही जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि एहतिजाज करे पुट जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। नौशहरे फ़िरोज़ में टाउन कमेटी कंडियारो जे मुलाज़िमनि पारां 3 महीननि जूं पघारूं न मिलण ऐं टाउन कमेटीअ जे टाउन ऑफिसर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ चोथें ॾींहुं बि प्रेस क्लब अॻियां एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो, जंहिंजी अॻुवाणी शाहिद शेख, फ़ाइज़ा शेख, ग़मगीन सियाल ऐं ॿियनि कई। हैदराबाद में वासा मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मंजता लाइ एहतिजाज जारी आहे। एहतिजाज खे 37 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं कंहिं बि नोटिस न आहे वरितो। एहतिजाज जी अॻुवाणी ज़ाकिरुल्लाह, मोहम्मद नदीम, शाहिद ख़ान, जावेद भट्टी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त हैदराबाद में वाटर एंड सेवरेज कारपोरेशन जा मुलाज़िम ऐं रिटायर मुलाज़िमनि महीननि खां पघार ऐं पेंशन खां महरूम आहिनि, जंहिंजे करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते रहियल पघारूं ऐं पेंशन ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। JST टेस्ट पास उमेदवारनि जी एहतिजाजी तहरीक जारी आहे। सखर में जूनियर साइंस टीचरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उमेदवारनि जो चवणु हो त असां टेस्ट में 50 खां 54 मार्कूं हासिलु कयूं, पर अञा ताईं ऑफर आर्डर नाहिनि ॾिना विया। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते ऑफर आर्डर ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। सखर में ख़ैरपुर जे रहवासियुनि जो नौजवान जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ज़िले ख़ैरपुर जे तालुक़े कोटडीजी जे ॻोठ गोंदड़ो जे रहवासियुनि हबीबुल्ला कांदड़ो, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त कुझु ॾींहं अॻु मोहम्मद अनवर ऐं ॿिनि हथियारबंदनि घर में दाख़िल थी फायरिंग कई। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद आरिफ़ ज़ख़्मी थी पियो ऐं अब्दुल वाहिद खे हथियारबंद ज़बरदस्ती अगवा करे खणी विया। हुननि मुतालबो कयो त अगवा थियल अब्दुल वाहिद खे फौरी तौर ते आज़ादु करायो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।